Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. अल्ताफ हुसैन ने उस एहतजाज की हिमायत, उस एहतजाज में अल्ताफ हुसैन की तस्वीरें थी, अल्ताफ हुसैन के नारे लगे, अल्ताफ हुसैन की हिमायत, अल्ताफ हुसैन के नारे, अल्ताफ हुसैन की तस्वीरें, फिर एमक्यूएम का डेलीगेशन की बातें। तो इस बात को वाज़ेह करता है कि एमक्यूएम ये चाहती है कि दोबारा इस सूबे में, इस शहर में सिंधी मुहाजिर फसादात हों। 15 तारीख सिंध एक्शन कमेटी ने भी कहा है कि हम एहतजाज करेंगे और एमक्यूएम ने भी कहा है कि हम एहतजाज करेंगे। एक ही दिन दोनों तंजीमों की जानिब से एहतजाज का ऐलान उस साजिश को आगे बढ़ाने का सिलसिला है जिसमें सूबे के अंदर खूनरेजी हो। कराची को फिर वो जो 80s और 90s में जो हालत थी उस तरफ दोबारा लेकर गए। मेरी गुजारिश है उन तमाम खैर ख्वाहों से जो सूबा सिंध के खैर ख्वाह हैं, जो कराची के खैर ख्वाह हैं, खुदा के लिए इस नफरत की आग को फैलने मत दो। ये सिर्फ चंद मकामी लोगों की जमीनों पर कब्जों के नाम पर होने वाला एहतजाज नहीं है, ये कोई बहुत बड़ा ड्रामा है, ये बहुत बड़ी साजिश है। सिंध एक्शन कमेटी ऐं मुतहिदा पाकिस्तान तरफ़ां 15 जून ते ऐलानियल एहतजाज सिंध खे लसानी फसादनि ॾांहुं धिकण जी साज़िश करार। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मुतहिदा लंडन जे सबरा बैरिया टाउन अॻियां एहतजाज जी हिमायत कई हुई। एहतजाज में मुतहिदा लंडन जूं तस्वीरूं हुयूं। मुतहिदा पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर कराची में 80 जे ॾहाके जहिड़ा लसानी फसाद करणु घुरे थी। 15 जुलाई ते एहतजाजनि जा सर कराची में रतो छाण जी साज़िश जो हिसो आहिनि। सिंध जी ख़ैर ख़्वाहनि खे अपील कयूं था त इहा साज़िश कामयाब थियण न ॾियो। बैरिया टाउन में बाहियूं ऐं हंगामा कंदड़नि जो वीडियोज़ आहिनि। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ एक्शन थियणु हूंदो। कराची पुलिस बैरिया टाउन ॾाढो धरणे में शामिल वधीक 100 माण्हुनि जूं तस्वीरूं जारी करे छॾियूं। तस्वीरुनि में सहाफ़ी, लेखक ऐं क़ौम परस्त कारकुन शामिल। गिरफ़्तारियुनि लाइ कार्रवायूं तेज़। मलीर मां जस्कम अगवान इलाही बख्श वक़्त मुबैना तौर गिरफ़्तारी बाद गुम। इलाही बख्श जी धीउ मुर्क इलाही बख्श जो चवणु आहे त बाबा सां काल खां को बि राब्तो न आहे थियो। सिंध एक्शन कमेटी सिंध हुकूमत ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान करे छॾियो। सैयद जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 14 जून ते कराची प्रेस क्लब वारो एहतजाज दौरान बैरिया वाक़े जा तफ़सील जारी कया वेंदा। 15 जून ते सिंध एक्शन कमेटी क़यादत ताईं दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश थींदी। क़ौम परस्त क़यादत जी गिरफ़्तारियुनि ऐं केसिस ख़िलाफ़ सिंध सराफ़ा एहतजाज सकरन, वारह, दौलतपुर ऐं ॿियनि शहरनि में क़ौम परस्त कारकुननि जा मुज़ाहिरा। सिंध में सूरत हाल ख़राब आहे। सुप्रीम कोर्ट आर्टिकल 148 लागू करे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वफ़ाक़ सिंध खे 2 सालनि दौरान 16 अरब रुपया ॾिना, पर नज़र नथा अचनि त किथे ख़र्च थिया। जेकॾहिं असां मुराद अली शाह एंड कंपनी जे आसिरे वेठा रहियासीं त सिंध में तरक़ी नामुमकिन आहे। लोकल गवर्नमेंट में सभ खां वधीक ज़रूरत सिंध में आहे। कराची में पुठिते पयल सोच रखंदड़ माण्हुनि जी हुकूमत आहे। सुप्रीम कोर्ट खां अपील आहे त आर्टिकल 148 लागू करे, न त सिंध जी सूरत हाल ख़राब थींदी। वफ़ाक़ी वज़ीर मीडिया सां ॻाल्हाइण दौरान कराची खे सिंध खां धार कोटींदो रहियो। गरीब के साथ हमने पॉलिटिक्स नहीं करना। काश्तकार को 1.5 लाख रुपया तुम्हें हम इंटरेस्ट फ्री देंगे हर फसल का। अर्बन एरियाज में हमारे जो हाउस होल्ड होंगे उनके खानदान में एक आदमी को 5 लाख रुपए का इंटरेस्ट फ्री लोन दो कि भाई तू कोई कारोबार कर ले। फाइनेंशियल पोजीशन कमजोर हो चुकी होती है तो आपके पास कोई चारा नहीं होता सिवाय इसके कि आप IMF की बात करें। ये वजह है कि हर वक्त हम IMF के पास भी। तो इसका मतलब है कि हमने डॉलर कमाने हैं। पहला मसला हमारा ये है कि हमारे पास रेवेन्यू नहीं है। हम 9-10% हुए फिर रहे हैं, कभी 11 चले जाते हैं, फिर वापस 9 पे आ जाते हैं। यही तो IMF के साथ हमारा एक किस्म से डायलॉग है। हम जो टैक्स दे रहे हैं उस पर टैक्स नहीं लगाएंगे, हम और लोग जो टैक्स नहीं दे रहे उसको टैक्स में लेके आएंगे। IT पे जो भी टैक्सेस वगैरह थे हमने रैशनलाइज कर दिए, दे दिए, हमने उनको वापस कर दिए और उनको कहा हम आपके साथ हैं। हमने जो सब्सिडीज में इजाफा किया है ज्यादातर हमने पावर सेक्टर की सब्सिडीज में किया है, क्योंकि वो 100 रुपया मांगते थे, हम 40 रुपए दे देते थे, 60 रुपया वो सर्कुलर डेट में चला जाता। तो इस दफा हमने कहा यार बताओ तुम्हें कितने चाहिए, ऑल साइड एंड
जो कहा हमने डाल दी, तीनों चीजों पे कुछ नहीं। 1 रुपया कॉल वाला नहीं कर रहे, 10 पैसे SMS वाला नहीं कर रहे, और उसके बाद इंटरनेट वाला जो है वो नहीं कर रहे। ठीक है जी। वफाकी सरकार मोबाइल कॉल्स, इंटरनेट डेटा ऐं SMS ते फेडरल एक्साइज ड्यूटी लगाइण जो ऐलान वापसि वठी छॾियो। फी SMS ते 10 पैसा ऐं इंटरनेट डेटा में फी GB इस्तेमाल ते 5 रुपया टैक्स लगायो वेंदो। नाणे वारे वफाकी वज़ीर शौकत तरीन पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त मिनी बजट न आणींदासीं। IMF सां ॻाल्हियूं हलनि पयूं त टैक्स मथां टैक्स न लॻायो वेंदो। टैक्स न ॾींदड़ माण्हुनि खे टैक्स में आंदो वेंदो। ग़रीब हारियुनि खे हिकु फसल ते 1.5 लख रुपया बिना व्याज जे कर्ज़ ॾिनो वेंदो। शहरी इलाइक़े में हिकु घर जे हिकु फ़र्द ते कारोबार खोलण लाइ 5 लख रुपया बिना व्याज जे कर्ज़ ॾिनो वेंदो। हाणे तरक़ी मुस्तहकम करणी आहे। मुआशी तरक़ी लाइ एक्सपोर्ट वधाए डॉलर्स कमाइणा पवंदा। 11% रेवेन्यू ओगाड़ी काफ़ी न आहे। रेवेन्यू ओगाड़ी 20% ताईं आंदी त वफ़ाक़ ऐं सूबा कर्ज़ वठण बिना पंहिंजी तरक़ी ते ख़र्च करे सघंदा। तंबाकू सूदो 4 शोबनि में ट्रैक एंड ट्रेस निज़ाम आणे रहिया आहियूं। एहसास प्रोग्राम तहत मुस्तहकन लाइ इमदादी रक़म ईंदड़ साल खां 12,000 मां 13,000 रुपया करण जो ऐलान। एहसास प्रोग्राम जी चेयरपर्सन सानिया निश्ता चयो आहे त बजट में एहसास प्रोग्राम लाइ 260 अरब रुपया रखिया विया आहिनि। प्रोग्राम में शामिल मुस्तहक माण्हुनि जो अंग 70 लख मां वधाए 1 करोड़ करण जो फ़ैसिलो थियो आहे। एहसास प्रोग्राम तहत इमदादी रक़म ॾियण जो ॿियों मरहलो हलंदड़ हफ़्ते खां शुरू थींदो। अक्टूबर महीने ताईं 1 करोड़ 20 लख माण्हुनि खे 12,000 रुपया इमदादी रक़म ॾिनी वेंदी। ईंदड़ साल जनवरी खां फी मुस्तहक खे 13,000 रुपया ॾिना वेंदा। माज़ूर ऐं ख़ुसूसी माण्हुनि खे बि एहसास प्रोग्राम में शामिल करण लाइ सर्वे कई पई वञे। हाणे मुस्तहकनि खे रश में कतार लॻाए बीहणो न पवंदो। हर मुस्तहक इमदादी रक़म वठण लाइ पंहिंजे इलाइक़े बैंक में अकाउंट खोलाए सघे थो। वफाकी सरकार तरफ़ां कराची में 1500 एकड़नि ते नओं सनती ज़ोन ठाहिण जो ऐलान। सनत ऐं पैदावार जे वफाकी वज़ीर खुसरो बख्तियार पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त कराची में नई सनती ज़ोन लाइ PSDP में रक़म रखी वई आहे। सनतनि लाइ ज़मीन लीज़ ऐं मसवाड़ी अघ तहत ॾिनी वेंदी। ऑटो सनत में जिदत आणे रहिया आहियूं। मुल्क में ऑटो सनत हलंदी त नंढा कारखाना बि लॻंदा। गाॾियूं सस्तियूं थियण सां माण्हू खे ख़रीदारी में सवलाई थींदी। PPMPA फ़ारूक शाह आमदनी खां वधीक असासा रेफरेंस में 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते नैब हवाले। सखर जी अदालत पीपल्स पार्टी अॻवान जी जेल उमाणण वारी इस्तदा रद्द करे छॾी। फ़ारूक शाह ख़िलाफ़ केस ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी। PPMPA फ़ारूक शाह सुप्रीम कोर्ट जो हुकुम केस ते सरेंडर करे आमदनी खां वधीक असासा रेफरेंस में सखर जी अदालत आॾो पेश थियो हो। फ़ैसिलो जारी थियण बाद नैब जी टीम फ़ारूक शाह खे अदालती अहाते मां गिरफ़्तार करे वरितो। पीपल्स पार्टी वफाकी बजट खे अवाम ते मुआशी हमलो करार ॾेई छॾियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त तारीख़ी महांगाई, बेरोज़गारी ऐं ग़ुर्बत में बजट अवामी कीअं थी सघे थी। इमरान ख़ान बजट पेश करे ग़रीब ऐं अवाम दुश्मन एजेंडा पधरी करे छॾी। वज़ीर आज़म आम माण्हू खे रिलीफ ॾियण में नाकाम थी वियो। अवाम खे ख़बर पइजी वई आहे त वॾियूं ॻाल्हियूं करण इमरान जी आदत आहे। पीपल्स पार्टी अवाम जी मुआशी क़त्ल जी इजाज़त न ॾींदी। हुकूमत तरफ़ां नाणे वारे वफ़ाकी वज़ीर शौकत तरीन खे सेनेटर चूंडाइण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब शौकत तरीन खे ख़ैबर पख्तूनख्वा या पंजाब मां सेनेटर चूंडायो वेंदो। पाकिस्तान के सऊदी अरब तरफ़ां ओधर ते तेल जी फ़राहमी 1 जुलाई खां शुरू थींदी। ॻाल्हियुनि जो अमल मुकमल। ज़रियनि जो चवणु आहे त सऊदी अरब पाकिस्तान खे 1 साल लाइ तेल ओधर ते ॾींदो। रक़म जी वापसी वारे मुदे में 3 सालनि ताईं वाध थी सघंदी। कराची जे सचल वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबले दौरान मोरो वासी पुलिस एहलकार शहीद। सचल पुलिस मूजिब जमाली पुल वटि फायरिंग जी ॾेवट में शबीर शाह शहीद थी वियो। वाक़े बाद जवाबदार फरार थी विया।
सखर में सिंधु दरिया में वेंजंदे 2 नौजवान बुॾी विया। रिजनवासी समी मीरानी ऐं जहाज़ेन गर्मी सबब दरिया में लथा त बुॾी विया। मक़ामी टोबनि जी मदद सां नौजवाननि जी ॻोल्हा जारी। कुंडरी में भेण के लजालुट खां बचाइण दौरान वहशी जवाबदारनि हथां क़तल थियल पोरियत भीरो कोल्ही जे वारसनि जो लाश रखी धरणो। अमेरिका चौक ते केतिरनि ई कलाकनि खां जारी धरणे में सिविल सोसाइटी जा नुमाइंदा ऐं शहरी भी शामिल थी विया। मुज़ाहिरीन तरफ़ां जवाबदार गिरफ़्तार न थियण ते पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। पोरियत जा ॿार ऐं ॿिया घर भाती उछंगारूं ॾेई रोईंदा रहिया। पीपी सेनेटर कृष्णा कोहली जी मिन्तुनि बावजूद मुतासिरनि धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। सेनेटर कृष्णा कोहली ॻाल्हियुनि में नाकामी बाद वापसि हली वई। पुलिस तरफ़ां जवाबदार मजीद आराई ऐं ग़ुलाम हैदर आराई खे गिरफ़्तार करण जी दावा। मुतासिरनि तरफ़ां समूरा जवाबदार गिरफ़्तार थियण ताईं एहतजाज जारी रखण जो चिता। मलीर जे इलाक़े शाह टाउन में वहशी जवाबदार तरफ़ां मासूम ॿार ॾिसां बदफ़ैली ऐं बदतरीन तशद्दुद। जवाबदार बदफ़ैली बाद नींगर खे बेहक वारी जाइ ते ॾंभ ॾेई मरड़ीन करे छॾियो। मुतासिर नींगर जे वारसनि तरफ़ां बिन कासिम थाणे ते केस दाख़िल। वहशी जवाबदार रब नवाज़ फरार। पुलिस जवाबदार जे ॿिनि भाइरनि खे गिरफ़्तार करे वरितो। नींगर इलाज ऐं मेडिकल टेस्ट लाइ अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त नींगर जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। मामले जी जांच जारी आहे ऐं जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा पिहाए पिया वञनि। टनो मीर अली भरिसां बहस। ज़मींदार तरफ़ां बकरी मारण वारे वाक़े ते तकरार शिदत इख्तियार करे वियो। ज़मींदार अब्बास आराई गुज़िरियल ॾींहुं फसल में दाख़िल थियण ते बकरी खे मुबैना तौर डंडा हणी मारे छॾियो हो। बकरी मालिक ऐं मलाह बिरादरी जे माण्हुनि ज़मींदार ख़िलाफ़ बकरी मारण जो केस दाख़िल कराए छॾियो। ज़रियनि मूजिबि पुलिस ऐं बासरनि तरफ़ां बकरी मालिक ते ठाह लाइ दॿाउ जा चोबोल। मुतासिरनि दायो आहे त पुलिस बासर ज़मींदार खे गिरफ़्तार नथी करे। केस दाख़िल थियण बाद जवाबदार धुर धमकियूं ॾेई रही आहे। मुतासिरनि तरफ़ां ज़मींदार जी गिरफ़्तारी ऐं तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो। केस दाख़िल थियण बाद ज़मींदार जा हामी ऐं आराई बिरादरी जे माण्हुनि तरफ़ां मुज़ाहिरो। मछरियल माण्हुनि दुकान ऐं बाज़ारूं बंदि कराए छॾियूं। शहर जे अकबर चौक ते धरणो। ज़मींदार ख़िलाफ़ दाख़िल केस वापसि वठण जो मुतालबो। SSP ख़ैरपुर चौकी इंचार्ज खे मुअत्तल करे DSP ठरी मीरवा खे मामले जी जांच जी हिदायत करे छॾी। हिकु ॾींहुं अंदरि रिपोर्ट पेश करण जी हिदायत। झरवार में सवारी खणण सां मोटरसाइकिल सवारनि में झेड़ो। विच शहर में झेड़े दौरान हिक ॿिए खे लतुनि ऐं मुकनि जो वसकारो। झेड़े बाद मोटरसाइकिल सवारनि हिक ॿिए ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त 2 मोटरसाइकिल सवार ज़ाहिद गबोल ऐं शाहिद गबोल मोटरसाइकिल ते भाड़े ते सवारियूं खणंदा आहिनि। शहर में सवारी खणण तां ॿिन्ही में झेड़ो थियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ख़बर ॾियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।